परिवार जो नंढो भाउ ज़मीर हुसैन उमर कैंसर जहिड़े मोज़ी मर्ज़ सबबि ज़िंदगी मौत जे बेवाटे ते ज़िंदगी गारण ते मजबूर आहे। बीमार नौजवान जो कराची जे अस्पताल में इलाज हलंदड़ आहे। बीमार नौजवान जे वारसनि घर जी सॼी जमा पूंजी नौजवान जे इलाज ते ख़र्च करे छॾी। नौजवान जी तबियत में सुधारो न अची सघियो। बीमार नौजवान जे भाउ मिस्त्री मर ऐं ॿियनि वारसनि वस वारनि खां नौजवान जे इलाज में मदद करण जी अपील कई आहे। राब्ते लाइ जेशकेज़ नंबर 0323 031 8283।